सावल तू हमेशा चवंदो आहे त मुंहिंजी टक्कर जो केर बि न आहे, पर असां चऊं था त तुंहिंजी टक्कर जो हिते अची वियो आहे ऐं उहो असां तुंहिंजे हवाले था कयूं। असां अकबर ख़ान ऐं जाबर खे संभाले वठंदासीं, बाक़ी इहो दरिया ख़ान तुंहिंजे हवाले सां करियो। हाणे हिन दरिया ख़ान खे संभालण जी ज़िम्मेवारी तुंहिंजी हूंदी। दरिया ख़ान जे बारे में घणो कुझु ॿुधो आहे रावल ख़ान, त उहो हरूभरू कंहिंसां न आहे चाहींदो। शेरल ऐं मुराद वञी दरिया ख़ान वटि वरिती आहे पनाह। हाणे तूं ई ॿुधा, जेकॾहिं को ॾुतड़ियल असां वटि अची पनाह वठे त छा असां हुनखे पनाह न ॾींदासीं? इन्हीअ करे असां दरिया ख़ान खे ग़लति नथा सम्झी सघां। तूं वञी हीअं दरिया ख़ान सां मिल ऐं वञी हुननि खे चओ त असांजे दुश्मन खे हितां निकिरण जी वाट ॾे, ऐं जेकॾहिं उहे उतां निकिरी विया आहिनि त हुनखे चइजा ॿीहर हुननि खे पनाह न ॾे। सावल ख़ान, वधीक तव्हां पाण सियाणा माण्हू आहियो, हुनखे कीअं सम्झाईंदा इहो सभु कुझु तव्हांजे मथां हूंदो। उनखे बसि इहा सम्झाइण जी ज़रूरु ॾिजो, आईंदा असांजे मसइलनि खां हू ॿाहिरि रहे। तव्हां बेफ़िक्र थी, मां अॼु दरिया ख़ान निकिरी थो वञा। अलाह कंदो त उन्हनि खे असांजी ॻाल्हि सम्झ में अची वेंदी। बाक़ी जेकॾहिं उहो न सम्झी सघियो त पोइ हुनखे मां पंहिंजे हिसाब सां सम्झायसि। असां तो मां मुतमइन आहियूं, असांखे तो मां इहा ई उमेद आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।